नाज़रीन, मिठी जे ॻोठ फुलजी जो तड़वासी ब ग़रीब पोरियत ॿाहिरि पुरस्कार बीमारी में वठिजी विया आहिनि, जेके हलण फिरण खां लाचार ऐं बीमारी जे बिस्तरे ते पइजी विया आहिनि, जंहिं करे संदन ख़ानदान फाकाकशी जो शिकार थी विया आहिनि। वधीक तफ़सीलनि लाइ पेश आहे गाज़ी नोहड़ियो जी हीअ रिपोर्ट। पारकर जे ॻोठ फुलजी जो तड़वासी ब पोरियत ॿाहिरि पुरस्कार बीमारी विघे हलण फिरण खां लाचार बणिजी विया आहिनि। बीमारीअ जे बिस्तरे ते बेयारो मददगार तड़पंदड़ 60 साला फतेह मोहम्मद ऐं 55 साला मोहम्मद वारिस पंहिंजे इलाज ख़ातिर घर जो समूरो माल मिल्कियत पिण विकिणी चुका आहिनि, पर किथां बि का शफ़ा न मिली सघी आहे। वॾो भाउ फतेह मोहम्मद जेको ॻच अरसो अॻु हॾनि जे मुड़ी वञण ऐं जिस्म जा समूरा उज़वा सुकी वञण सबबि मज़ूरी में मुब्तला थी वियो आहे, जेको बीमारीअ जे बिस्तरे ते पंहिंजो पाण चुरे फुरे बि नथो सघे ऐं संस पेशाब लाइ पिण नली लॻल आहे। बीमार थे ना 10-12 साल थिया बराले खिरल नहीं है जोड़ा में जो लूलो थे ये हमें 2 साल का मथे थे आए कराची ताजी मिठे टंडनिया से मिठी में दाखिल था बड़े बिसर का बड़े तेड़ी के छोकरियो मथे पेशाब रो मामलो थे गयो वो रे करे नलकी लगल पेशाब रो की तो टंगे जो मां जो सुके गए वो रे करे टंगे खुले को जो माड़ो विच में को डब्बो या वो जरिए पेशाब कटे वो रे करे नलकी लगल पेशाब री। इन पूरे खानदान असांजे जेका है सो कमाईंदड़ होस वो तकरीबन जेका 6-7 साल का बीमारी आस्ते आस्ते कंदे 8 महीना थिया तो बिस्तरी बेड़ो करे छॾियो है खट बेड़ो। मुंहिंजो भाउ आहे वॾो हू बि जेका हिन साॻी पोजीशन में आहे, मुंहिंजा हथ कमु कनि था हुनजा हथ बि कमु कोन था कनि, खट ते पियो आहे। हुनजा 2 पुट आहिनि ऐं मूं वटि जेका आहे औलाद न आहे, औलाद खां बि महरूम आहियां। ऐं जेका आहे सो सुठो ख़ासो जेका हिकिड़ो खूह जो बंधारो होसि हिन एरिए में अहिड़ो मुंहिंजी सम्झ में कोन हो त पाणी खारो कंहिंखां बंदि कोन थियो, जेको बंदि करे मिठे पाणी ते पहुचे, इहे खूहनि जा कम पाणी खारा बंदि करे मिठे ताईं पहुचाया आहिनि। कैमरामैन दीवान राठौड़ सां गॾु गाज़ी नोड़ियो, मेहरान टीवी, मिठी थरपार।